बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों, मां असलम भुट्टो ऐं हमेशह वांगुरु अॼु मां हिन व्लॉग सां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। पर दोस्तों, हीउ व्लॉग को एतिरो सुठो न आहे। सुठे सां मुराद इहा आहे त हीअ ॾाढी ॾुख वारी ॻाल्हि आहे ऐं दिलि खे चीरींदड़ ॻाल्हि आहे। ऐं जेकॾहिं ॻाल्हि कजे त अखियुनि में ॻोढ़ा तरी था अचनि ऐं दिलि रोए थी पई। इन जी वजह इहा आहे त असांजी जीजल माउ, असांजी सिंधड़ी, असांजी सिंध जीजल, असांजी ज़मीन जंहिंखे असां पंहिंजे माउ जो दर्जो ॾींदा आहियूं, सिंध धरती, इहा अॼुकल्ह सैलाब ऐं बारिशुनि जे ज़िद में आहे। ऐं हींअर सूरत हाल अहिड़ी आहे जो असांजी सिंध, असांजी जीजल माउ ॿुॾे पई ऐं को पुछण वारो कोन्हे, को हाल अहिवाल वठण वारो कोन्हे। कंहिंखे अहसासु कोन्हे त सिंध धरती जेका आहे सा उहा पाणी ऐं बारिशुनि ऐं सैलाब जे ज़रिए ॿुॾे पई। दोस्तों, तव्हांखे मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त ॾाढी अफ़सोस जी ॻाल्हि आहे त जॾहिं क्रिकेट जो मैच थींदो आहे, इंटरनेशनल मैच थींदो आहे, त ग्राउंड में पाणी अची वेंदो आहे, त उनखे सुकाइण जे लाइ हेलीकॉप्टर ईंदा आहिनि ऐं उनखे सुकाईंदा आहिनि, पोइ उन मैच रिज़्यूम थींदो आहे। ऐं अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त असां वटि जेकॾहिं हेलीकॉप्टर अचनि था त हेठि पाणी में तरंदड़ लाशूं ॾिसनि था त उन्हनि खे खणण वारो कोई कोन्हे को। केॾी ॾुख वारी ॻाल्हि आहे, केॾी अफ़सोस वारी ॻाल्हि आहे। सिंध हींअर बारिशुनि ऐं सैलाब जे करे तबाह थी वई आहे ऐं ॿुॾे पई ऐं कंहिंखे को अहसासु कोन्हे, न गवर्नमेंट खे आहे, न कंहिं सरहदी वारे माण्हुनि खे आहे त यार इहे माण्हू जेके घर खां बेघर थिया आहिनि, इहे माण्हू जिन वटि पंहिंजा घर हुया, उन्हनि जा घर ड्रही विया, उन्हनि जा घर ॿुॾी विया, उन्हनि जा माल मवेशी, माल मता, ज़मीनूं, हर शइ तबाह थी वयूं, लुड़ी वयूं पाणीअ में ऐं कंहिंखे को अहसासु कोन्हे को। अॼु उहे वीचारा जेके घरनि में रहंदड़ हुया, माल मता वारा हुया, अॼु उहे रोडनि ते बीठा आहिनि ऐं के सुख वारी जाइ ते अकेला बीठा आहिनि ऐं खुलियल आसमान जे हेठि। ऐं मथां वरी जॾहिं बारिश थी पवे त पनाह जे लाइ हेॾे होॾे ॾिसनि था, पर को ॾिसण वारो ऐं को उन्हनि जी मदद करण वारो कोन्हे को। दोस्तो, मां तव्हांखे हिकिड़ो ऑडियो ॿुधायां थो। हीअ ऑडियो एक्चुअली ऑडियो ऐं वीडियो हुयो जेको फेसबुक ते असांजे हिकिड़े दोस्त जावेद मेहरान रखियो हुयो। जावेद मेहरान मुंहिंजो दोस्त बि थिए ऐं कंहिं हिसाब सां मुंहिंजो माइट बि थिए, लाड़कनि सां तालुक़ु आहे। उनजो ऑडियो तव्हांखे ॿुधायां थो। उहो ऑडियो तव्हां ॿुधो। ऑडियो जो ॿुधण खां पोइ तव्हांखे अहसासु थींदो त ईंदड़ 3-4 ॾींहं केॾा ख़तरनाक आहिनि। अलाह साईं असां ते रहम करे, अलाह साईं असांखे इन अज़ाब खां बचाए। ऐं मां त दुआ घुरां थो त मुंहिंजा मौला असांखे एॾी आज़माइश में न विझ। असां कमज़ोर बंदा आहियूं, असां तुंहिंजी इन आज़माइश ते पूरो न लही सघंदासीं, असां ते रहम कर मुंहिंजा मौला। फ्रेंड्स, मां आहियां एनवायरमेंट इंजीनियर जावेद अहमद महर। मौसम जी नई हिकु नंढी अपडेट सां गॾु हींअर डिस्ट्रिक्ट लाड़काणे, डिस्ट्रिक्ट कंबर शहदादकोट ऐं डिस्ट्रिक्ट जैकमाबाद में शदीद तरीन बारिश हली रही आहे। जेकॾहिं ॿिए हंधि सिंध जे मिडिल सिंध में बारिश हले थी ऐं अपर सिंध में हले थी, पर हींअर जेको थंडर स्ट्रॉम आहे उहो डिस्ट्रिक्ट लाड़काणो, डिस्ट्रिक्ट कंबर शहदादकोट ऐं डिस्ट्रिक्ट जैकमाबाद में जे मथां आहे ऐं मुसलसिल हीअ बारिश हली रही आहे। हीअ मुसलसिल सुबुह जो 5 बजे ताईं हलंदी। एक्चुअली जेको हवा जो रुख ओलह जी तरफ़ खां थियो आहे ऐं उन में लो प्रेशर जेको ठहियो आहे डिस्ट्रिक्ट लाड़काणे जे मथां, इहो हिन बारिश खे, जेका वेंदड़ बारिश हुई ओलह जे तरफ़, उनखे हिन वापसि आंदो आहे ऐं हीअ मुसलसिल हले थी। अॼु सॼी राति हलंदी, सुभाणे सॼो ॾींहुं हलंदी ऐं सुभाणे राति जो 8 बजे ताईं कुझु साही ईंदी लाड़काणे में, पर पोइ बि कंबर शहदादकोट ऐं डिस्ट्रिक्ट जैकमाबाद में शदीद तरीन बारिश हलंदी। ऐं इहा बारिश वञी सुभाणे सॼो ॾींहुं ऐं सुभाणे राति जो अधु राति जो हलंदी ऐं वञी इहा 26 तारीख़ ते इहा बारिश हितां, इहो जेको थंडर स्ट्रॉम आहे, इहो बलूचिस्तान जी तरफ़ मूव कंदो। ऐं इहो जेको थंडर स्ट्रॉम आहे भली रेस्ट ऑफ सिंध में ख़तमु थी वञे, पर डिस्ट्रिक्ट जैकमाबाद, डिस्ट्रिक्ट कंबर शहदादकोट में मुसलसिल इहा बारिश वसाईंदो रहंदो ऐं पंहिंजी पूरी शिद्दत सां, इन जी शिद्दत में काई बि कमी नज़र नथी अचे। अलाह साईं असां सभिनी ते रहम फरमाए। अलाह साईं खां बाज़ारे खां दुआ घुरो, अलाह साईं असां ते रहम पंहिंजो नाज़ुल करे, असां सभिनी खे पंहिंजी पनाह में रखे। आमीन। दोस्तो, ऑडियो बि तव्हां ॿुधो ऐं ॾुख वारी ख़बर इहा आहे त जेके वीचारा घर बेघर थिया आहिनि, उहे हाणे शहरनि ॾे उन्हनि खे कुझु सरहदी माण्हुनि, कुझु गवर्नमेंट जे अमलदारनि शहरनि में मोकिलियो आहे त वञी तव्हां स्कूलनि में तव्हांखे पनाह ॾियूं था, जेसिताईं तव्हांजे लाइ को
अजो ॾिसूं, जेसिताईं तव्हां पंहिंजो बि को बंदोबस्तु कयो तेसिताईं तव्हांखे असां सरकारी स्कूलनि में पनाह था ॾियूं, उते तव्हां पंहिंजो कुझु वक़्तु गुज़ारियो त जीअं इन्हनि आफ़तुनि खां तव्हां बची सघो, जेसिताईं को सर्वाइवल इन जो ॻोल्हिजे। सो मां कोशिशि कयां थो त हिते कराचीअ में कुझु स्कूलनि में बोर्ड जा सतायल वीचारा जिन खे पंहिंजा घर हूंदा हुआ उहे ड्रही पट थी विया, पाणी जी नज़र थी विया, माल मवेशी उन्हनि जो पाणी में लुड़ी वियो, उहे वीचारा पनाह जे ख़ातिर हिते स्कूलनि में आया आहिनि ऐं उन्हनि जी हालति त तव्हांखे मां ॾेखारियां थो। ॾिसो त कीअं था पंहिंजी ज़िंदगी गुज़ारनि, वीचारा बेबसी जे आलम में आहिनि, न खाइण जे लाइ कुझु आहे, न पीअण जे लाइ कुझु आहे, न का दवाऊं आहिनि। तव्हांखे अंदाज़ो हुजणु खपे त बारिशुनि जे ऐं सैलाबी जे सूरत हाल खां पोइ जेके वबाई अमराज़ थींदा आहिनि उन्हनि में गैस्ट्रो आहे, पेचिश आहे, पेट जी बीमारियूं आहिनि, मलेरिया आहे, मच्छर पैदा थींदो आहे, उन में माण्हू बीमार थिए थो, पर हाणे उन्हनि जी सार संभाल केरु लहंदो। सो कोशिशि कई आहे कुझु दोस्तनि, कुझु अपनी मदद आप जे तहत, कुझु असां बि कोशिशि कई आहे ऐं त उन्हनि खे के दवाऊं ॾियूं, उन्हनि खे का ट्रीटमेंट ॾियूं, उन्हनि खे का थोरी घणी सहूलियत ॾियूं जेको असां करे सघूं था। मिनरल वाटर आहे या ड्राई फ्रूट्स आहिनि या फ्रूट्स आहिनि या खाधो पीतो आहे, सो जेको वसार आहे सो कोशिशि कयूं था। हलो त मां तव्हांखे उन्हनि माण्हुनि जी विज़िट बि करायां ऐं मां कोशिशि कयां थो त उन्हनि खां तव्हांखे ॻाल्हाए बि ॾिसां त वीचारा कहिड़े क़सम पुरसी जी हालति में हिते आया आहिनि ऐं हींअर उन्हनि जी फीलिंग्स छा आहिनि। हाणे फीलिंग्स छा हूंदी उहो छा ॿुधाईंदा, असां सोचे नथा सघूं जेको कुझु भोॻे आया आहिनि ऐं अलाह से हर कंहिंखे पंहिंजी पनाह में रखे ऐं असां आसमान ॾे ॾिसी आसमान वारे खां दुआ था घुरूं त रबिल आलमीन असांखे अहिड़ी आज़माइश में न विझजांइ। असां कमज़ोर बंदा आहियूं, असां इन आज़माइश में पूरो कोन लही सघंदासीं, असां ते रहम कजांइ मुंहिंजा मौला, असांखे माफ़ु कजांइ परवरदिगार। दोस्तो ही उहो माण्हू आहे जेको पंहिंजे ब्लॉक जी सफ़ाई ते मामूर हूंदो आहे। ब्लॉक ई ऐं जी जो हिन बाक़ाइदा सफ़ाई जो ठीको कयो आहे ॼणो की ऐं बाक़ाइदे चिमकाए रखियो अथई। हिन खे मां हिते ॾिसी ॾाढो परेशान थी वियुमि त हिते बोर्ड जे सतायल माण्हुनि वटि छा थो करे। हवाई तूं मूंखे ॿुधाईंदे हिते तूं छा थो करे? बिस्मिल्लाह रहमान रहीम, अस्सलाम वालेकुम। साईं हाणे जेको आहे त ब्लॉक ई ऐं जी जी जेके सफ़ाइयूं आहिनि, जेके कमकार आहिनि, उहो त लाज़मी असांजो हिकिड़ो सोशल वर्क आहे, उहो कंदा रहंदासीं। पर हाणे जेके बोर्ड में मुतासिर आहिनि वीचारा, जेके जंहिंजा घर लुड़ी विया आहिनि, जंहिंजूं ज़मीनां लुड़ी वियूं आहिनि ऐं जंहिंजा जेके माल मतर आहे सभु कुझु ख़तमु थी वियो, उहे हाणे हिते माना बेसहारा थी करे असांजी हिन जेके सचल ॻोठ में हाणे अची पहुता आहिनि असांजे स्कूल में, ग्राउंड वारे सचल ॻोठ वारे स्कूल में जेके गेट ते स्कूल आहे, हाणे असां हिननि जी सार संभाल लहण आया आहियूं त हिननि खे का खाद खुराक मिले थी, हिननि खे दवायूं मिलनि थियूं या ॿियनि शयुनि खां हे जेको आहे बिस्तर वग़ैरह हंध टपड़ हिननि खे मिलनि था या हे वीचारा हिते बि जेको आहे सो दरपदर आहिनि। उन हिसाब सां मां हिन दोस्तनि वटि जेको आहे कुझु माण्हुनि सां राब्तो करे हिते पहुतो आहियां ऐं असां हाणे हिते विज़िट कयूं था, ॾिसूं था त हिन दोस्तनि सां छा प्रोग्राम, छा मसइला आहिनि, उहे हुनजा ॿुधंदासीं, इंशाअल्लाह हल कंदा। माई हिकिड़ी सली है वरी छेद थी बुढ मर गई है ते पानी घणो आहे लटा ओ नौशहरा कंडारा क्या आयूं नौशहरे दा तिले दा हाँ साडो बेड़िया चो आयु से बाद लट्टे कपड़े तर गए न सारे मर्द बुढ़ गए नहीं नहीं तो न बेरोज से असा जडे मानू बेरोज असा को घर कपे हमारे स्कूल बैठे से पानी कोनी बच्चे नड्डे चिकते बनो न कर लट्टा कपड़ा कोनी का छे गानी ये चावल ने पे खाते से गोला खवाए ऐसा कुछ कर दला देता है तमा छादा जो ताके मुतालबा ता घर ना वने ते मुताबदल जगह नहीं वने आ तो को टुकड़ो तो मिले त अपने घर में सदा ते स्कूल कौन मजूल सही सदा स्कूल में ताके न आवे तो मुताबदल का जगह नहीं वने ताके हां जगह मिले राशन मिले तो अपना घर से पोरिया कर मनु खावे सदा ते कौन खातो न कुछ चावल जो पेरी थोड़ी थोड़ी बारिश पंदी रही आ 5 डी हफ्तो 2 हफ्ता तो बल शाम जो पे सुबह जो अची वने वरी हिकड़ी का बारिश पई आ 3 डी 3 रात मुस्तर पई आए असा समाड़ो कड़े सरकारी स्कूल गोठ में आए दिलावर खान गोठ विगो लाख रोड आई सियालाबाद जे विच में पो हिन में तिया ना है खबर काथों पानी आयो आ काथों ना रेल असांजे सुपर लाइन का असांजे गोठ जी भर में आए उतों पोइ असां बचड़ा कढे फाटक असां खां वेझो आहे उते वेठा पर पानी रातों ही रात
चढ़ंदो पियो वञे। रेल खां परियां मोरी बदल हुई पुल रेल जे ठां उहा ॻोठ वारनि ॿिया जेके आहिनि उन्हनि अची ज़ोरा करे उहा पुल लोड़ी तने पुल भॼी पई हुआ बिल्कुलु न साईं हथ सां लुड़ी वई लोड़ी तो हथ सां। जी हा असां दाऊं कयूं असांखे कंहिं पर को ज़मीनदार हींअर ताईं लड़ी न आयो आहे। असां बचा कढे तन वारा कपिड़ा 40 मण अन्न मुंहिंजो हो ग़रीबनि जा लटा कपिड़ा पेटूं काई शइ सर 14-15 फुट पाणी सर उते बीठो आहे। हुकूमत सब कुछ लड़ी हुआ जेके भी माल काई शइ न आहे। ज़मीन सब कुछ माना कुछ भी न बचो बकरियूं साईं मरी वियूं। तव्हांखे मां कहिड़ी ॻाल्हि कयां नथा ॻाल्हाए सघूं नथा बाबा ॻाल्हाए सघूं तव्हां मां। वालेकुम सलाम। जी बाबा तव्हां किथां आया बाबा? असां से आया आहियूं ज़िलो नौशहरो तालुको मेहरापुर स्टेशन लाखा रोड। ॿाहिरि ते असांजो ॻोठु आहे। ॻोठु कासम विघो, ॻोठु सुल्तान विघो ऐं ॻोठु अली हैदर विघो, ॻोठु अरबाब विघो, ॻोठु दिलावर विघो ऐं पसगद ऐं अलॻि आहे। ये सब ॻोठ लड़ी विया आहिनि सभु जा सभु का शइ न रही आहे। अच्छा हा जंहिंमें तक़रीबन सम्झो अलाह जा घर बि जेको आहे माना मिसमार थी विया आहिनि। इन्ही में ज़मीन आहे जेको तव्हांजो फसल फली माल मता असांजो बि उहो मरी वियो आहे। ज़मीनूं बि तबाह थी विया आहिनि, फसल बि असांजा तबाह थी विया आहिनि। यानी काई शइ न रही आहे। कमरनि जी छतनि ताईं पाणी अची वियो। छतूं बतूं घर बि असांजा माना किरी पिया। अॼु बि जेकर हुकूमत वञी विज़िट करे त जेकर ॻाल्हि त कूड़ी निकिरे त असां मुंहिंजो तव्हां छा मुतालबो कयो था हाणे हुकूमत? असां कयूं था त जेकर असां जेकर पोइ हिते बर्बाद थी विया त यानी हुकूमत असांखे राहत ॾिए। अच्छा हा हुकूमत असांखे राहत ॾिए, पंहिंजी महिनत मज़दूरी करे पंहिंजो पेट पालींदासीं। यानी असांखे खपे सिर्फ़ु राहत। वालेकुम सलाम। साईं किथां आया हो तव्हां? साईं असां ज़िलो नौशहरो फिरोज़ तालुको मेहरापुर ऐं ॻोठु कासम विघियो ऐं ॻोठु सुल्तान अली विघियो, ॻोठु अरबाब अली विघियो, ॻोठु दिलावर अली विघियो ऐं ॻोठु गुलाम हैदर विघियो। 5 ॻोठ असांजा बिल्कुलु तबाह थी विया आहिनि। हुते का शइ कान बची आहे। माल मवेशी सभु छॾे आया आहियूं असां। मतलब माल ज़मीनूं जेके ज़मीनूं फसल फलड़ी जेको बि हुयो सभु असां छॾे आया आहियूं। असां वटि हुते कुझु बि कोन बचियो आहे। हीअ कपिड़ा बि हिते अची ॿिए खां घुरी पिया आहिनि। जंहिं वॻे में असां आयासीं न सॼी फैमिली असांजी माना पूरो ख़ानदान असांजो माना हिते हे जेके बि सॼो क्राउड आहे तव्हांजा सभु मिट पंहिंजा असांजा माट असांजा अज़ीज़ आहिनि पंहिंजा सभु। घणा ॻोठ तव्हांजा मुतासिर? साईं 500-600 घर थिया आहिनि मुतासिर। अच्छा टे ॻोठ थिया आहिनि। ॻोठ 3 थिया आहिनि ऐं माण्हू बि मुतासिर थिया आहिनि। माण्हू टोटल माना हुते को बि कोन बचियो आहे। तव्हां सॼो ॻोठ टोटल आख़िरी ईअं मतिलबु मस्जिद अलाह जो घर उहो मसमार थी वियो। अच्छा हुते हू मथे हुयो पोइ पाणी हुन वटि पहुची वियो। पोइ असां ॿाहिरि निकिरियासीं अलमादी मॉडल स्कूल में जंहिंमें 15-20 कमरा ठहियल हुया। हाणे हुते बि माना पाणी अची पहुतो स्कूल बि किरी पियो आहे। हिते जो तव्हांखे राइश मिली आहे खाद खुराक मिले थी हिते कीअं फैसिलिटीज़ तव्हांखे जेको आहे फैसिलिटी हाणे मजबूरी आहे। अच्छा मजबूरी में रहूं था वरना बीमारी जेका फैलिजे थी सिर्फ़ु इन गंदगी जे करे फैलिजे थी। हिते को सफ़ाई जो सिस्टम या शइ कान्हे का। छा मुतालबो आहे तव्हांजो? असांजो मुतालबो आहे त असांखे रहास लाइ जॻह ॾिनी वञे ऐं असांखे रोज़गार मुहैया कयो वञे जेसि ताईं असां पंहिंजो छो जो असां पोइ हिते असांखे फ़िलहालु 5 साल ताईं का बि उमेद कान्हे जो पाणी सुके त असां वञी पंहिंजो घर वञी आबाद कयूं। छपरा बि ठाहे मतिलबु 5 साल पोइ 5 साल पूरा पहिरें 2010 में ईअं बारिश ठही हुई। घटि में घटि 3 साल में पाणी वञी खुशक थियो ऐं हाणे घटि में घटि 5 सालनि जी माना हाणे मेन जेको रोड आहे घर ते हेठि आहिनि रोड ते बि एतिरो पाणी बीठो आहे त अंदाज़ो लॻे त 5 फुट पाणी ऐं हाणे अञा बारिश हले थी अञा पाणी अचे थो। हाणे असां छा कयूं? वालेकुम सलाम साईं। जी साईं हिते जेके मुतासिरीन आया आहिनि तव्हां हिनखे कीअं जेको आहे ट्रीटमेंट कयो था? तव्हां जेको आहे हिते मां ॾिसां पियो त तव्हां लॻा पिया हुननि जी ख़िदमत में। सर ही बोर्ड मुतासिरीन आहिनि ज़िले नौशहरे फिरोज़ जा तालुको मेहरापुर जा तक़रीबन 4-5 ॻोठ हिते आया आहिनि ऐं 600 खां 650 हिते बोर्ड मुतासिरीन हिते रहिया पिया आहिनि। हिननि खे जेको आहे सो काई फैसिलिटी कान हुई। पोइ सिंध गवर्नमेंट DHO ईस्ट जे तरफ़ां हिते हिकिड़ी कैंप लॻाई वई आहे मेडिकल जी जंहिंमें जेको आहे असांखे मेडिसन जेको आहे सो तमामु हिते ज़रूरी जेको आहे जेके शयूं आहिनि उहे असां हिते रखियूं आहिनि ऐं पेशेंट खे हर तरह जी जेको आहे सो फस्ट एड वग़ैरह हिते मिली रही आहे। बीमारियुनि में तक़रीबन जीअं लूज़ मोशन डिहाइड्रेशन वग़ैरह खंघि ज़ुकाम नज़लो बुखार हूअं ई इहे बीमारियुनि जी मौसम आहे। स्पेशली जेके स्किन डिज़ीज़ आहिनि उन जे लाइ जेको आहे सो हिते पेशेंट जी मेडिसन वग़ैरह पई आहे। असां उन्हनि खे फस्ट एड वारे हिसाब सां डेली बेसिस ते अञा पेशेंट खे मेडिसन ॾियूं था पर अञा बि असांखे जेको आहे नीड आहे थोरी अञा एक्स्ट्रा मेडिसन जी। जीअं इंजेक्शन फार्म ते जेको आहे सो असां उन्हनि खे हिते फस्ट एड वग़ैरह ॾेई छॾियूं। उन खां पोइ उनखे अगरि एडमिट करिणो हुजे त असां उनखे रेफर कयूं गवर्नमेंट सेक्टर हॉस्पिटल में। हा 70% सम्झो त असां हिते फस्ट एड वग़ैरह कवर करे था वञूं। 30% जेके एडमिशन जी नीड हूंदी आहे उनजे लाइ जेको कैनोला वग़ैरह ड्रिप्स वग़ैरह असांखे खपनि
उनजी अञा असांखे वधीक जेको आहे त असां ख़िदमत करण जी असांखे ज़रूरत आहे अञा। बिल्कुलु बिल्कुलु। पानी में जेको आहे धक लॻो आहे तव्हांखे? अच्छा, हाणे हिते तव्हांखे कीअं हिते जेको दवा वग़ैरह ॾियनि था या पटी कनि था हितां वारा तव्हांजो कीअं मतिलबु ख़्यालु कयो वञे थो हिते? अच्छा, दवा वग़ैरह तव्हांखे ॾिनी? तव्हां बाबा जो लाइन में बीठा हुन में तव्हांखे कहिड़ी तकलीफ़? साईं असांखे हिते बि सही न चकर अचनि था, बुखार आहे, मथे में सूर आहे। हा, अहिड़े हिसाब सां बीठा हिते घणा ॾींहं थिया तव्हांखे आया हुआ? असांखे तक़रीबन 5 ॾींहं थी विया आहिनि हिते। अच्छा, हिते तव्हांखे कीअं निज़ाम हिते जेको दवाऊं वग़ैरह ॾियनि था हिते जेको दवाऊं ख़्यालु कनि था राइश जो कीअं आहे निज़ाम तव्हांजो? राइश जो सही न आहे, हंधि बिस्तरो न आहे एतिरो। तव्हां ॿुधायो तव्हांखे छा तकलीफ़ आहे हिते कीअं? जिस्म में ख़ारिश आहे ऐं पेर में चोट लॻल आहे। सही। हा, इन साल में दवा वठण लाइ। त हे दोस्त आहे हिन सां ॻाल्हायूं था। तव्हां ॿुधायो छा कीअं बीठा हो हिते? सर तबियत ठिकाने का, गले में सूर आहे, छाती सड़े थी, बलगम आहे, मथे में सूर आहे। घणे ॾींहंनि खां जेका ये तक़रीबन 4-5 ॾींहं आहे इहो सूर आहे। ईअं ई साईं पूरी लाइन आहे, पोयों लेडीज़ आहे जीअं त तव्हां